काथे चांडोकी काथे चांडोकी छा मुराद ही बंदूक छो खई अथई छा कयो चांडोकी छो एडी कावड़ में आहे ॿुधाए त सही चांडोकी खे अॼु मां चेहरो कोन छॾींदुसि छा मुराद तू होश में त आहे चवी छा पियो हुन मुझे लाड प्यार ऐं एतमाद जो खून कयो आहे हुन मुझे वकार ऐं गैरत ते वार कयो आहे दुनिया में मां किथे कंध खणण जहिड़ो न रहियो आहियां पहिरियां त बंदूक मूंखे ॾे ऐं मूंखे इहो ॿुधाए त आख़िर चांडोकी कयो छा आहे जंहिंजे करे तुंहिंजो कंध दुनिया जी आॾो झुकियो आहे मूंखे ॾे बंदूक तू चांडोकी खां पुछ त हू शहर में कहिड़ा गुल खिलाए आई आहे मूं हुनखे तालीम पिराइण लाइ शहर मोकिलियो हो या दुनिया जूं मलामतूं सहण जे लाइ असांखे कहिड़े गुनाह जी सज़ा थी ॾे चांडोकी चांडोकी ओ चांडोकी खान बहादुर मुॾीअ काती सां अॼु मुंहिंजो नक वढियो आहे त तुंहिंजी धीउ जा इहे लक्षण आहिनि छा थियो बाबा साईं तव्हां मूंसां नाराज़ आहियो इहो ज़रली केरु आहे बाबा साईं ज़रली ऐं मां यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदा हुयासीं बस कर चांडोकी ॿियो तव्हां छा था ॼाणणु चाहियो बाबा साईं जेकॾहिं तव्हांखे ज़रली जे बारे में कंहिं ॿुधाए छॾियो आहे त इहो सच आहे मां हुन सां मोहबत कंदी आहियां ऐं हुन सां ई शादी कंदसि यार एडी देर लाइ भी हाँ तोखे खबर ना है दादा इंतजार केडो न बुरो होंदो है यार केडो न बुरो होंदो है खबर आहे चबड़ खाना पर मुंहिंजी बि त का मजबूरी मां बि कंहिं कम सां निकितलुसि हुकुम कर छो पियो मुंहिंजो इंतज़ार करी यार मूंखे सारिया सां जल्दी ॻाल्हाइणो आहे तोखे खबर ना है तो औलाद जी सिक ई छिक मुझे जीअ खे झोरे विधो आहे जल्दी नंबर मिला त जीअं मां पंहिंजे बचड़नि सां ॻाल्हाए मुंहिंजे रूह खे ताज़ो तमन्नो कयो चइबो त अॼु वॾी तड़प थी दिल में वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।